मदे जी भरिसां डीएसपी गढ़ी यासीन अनवर अली शेख जी अगवाड़ीअ में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटारनि वारे पुल भरिसां बिरोही बिरादरीअ जे घरनि ते चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कंदे घर घर जी तलाशी वरिती आहे। ॻोठाणनि मूजिबि पुलिस तलाशीअ दौरान 10 खां वधीक ढोर पिणु काहे वई आहे। एसएचओ ॾखण वकील जाफ़री जो चवणु आहे त चढ़ाईअ दौरान कंहिं बि क़िस्म जी गिरफ़्तारी अमल में न आई आहे। अपडेट करे रहिया आहियूं नाज़रीन अव्हां खे मदे जी भरिसां डीएसपी गढ़ी यासीन अनवर अली शेख जी अगवाड़ीअ में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटारनि वारे पुल भरिसां बिरोही बिरादरीअ जे घरनि ते चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कंदे घर घर तलाशी वरिती आहे। ॻोठाणनि मूजिबि पुलिस तलाशीअ दौरान 10 खां वधीक ढोर पिणु काहे वई आहे। एसएचओ ॾखण वकील जाफ़री जो चवणु आहे त चढ़ाईअ दौरान कंहिं बि क़िस्म जी गिरफ़्तारी अमल में न आई आहे। अपडेट करे रहिया आहियूं नाज़रीन अव्हां खे मदे जी भरिसां डीएसपी गढ़ी यासीन अनवर अली शेख जी अगवाणीअ में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटारनि वारे पुल भरिसां बिरोही बिरादरीअ जे घरनि ते चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कंदे घर घर जी तलाशी वरिती आहे। ॻोठाणनि मूजिबि पुलिस तलाशीअ दौरान 10 खां वधीक ढोर पिणु काहे वई आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर तौहीद बिरोही। जी तौहीद, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, डीएसपी गढ़ी यासीन अनवर अली शेख जी अगवाणी में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटाला साण करे मदे जी थाणे जे हद वारे पुल भरिसां बिरोही बिरादरी जे घरनि ते चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कई वई। पुलिस घरनि अंदरि दाख़िल थी करे घर घर तलाशी वरिती वई, जॾहिं त पुलिस जेको आहे घरनि मां 10 खां मथे ढोर ऐं 2 पीरसरनि खे हिरासत में वठी खणी वई आहे। इन सिलसिले में एसएचओ ॾखण वकील जाफ़री मौक़ूफ़ ॾींदे ॿुधायो त सुबह सवेर ढखण थाणे जे हद मां सब्जी खणी ईंदड़ ॻोठाणे खां लोडर रक्षापुर थी जंहिं बाबति चढ़ाई कई आहे, का बि गिरफ़्तारी न थी सघी आहे। जी तौहीद, जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।